अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा हाणे ॿ अणपूर आहिनि जंहिंमें असांखे ॿुधाइणो आहे त कहिड़ो वॾो आहे ऐं कहिड़ो नंढो आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां सिखी था आया ऑलरेडी तव्हां पढ़ी आया हो तव्हांखे हिन मां शॉर्टकट ॿुधायो थोरी देरि जे लाइ असां माइनस हटाए छॾियूं था। जेकॾहिं ॿ अणपूर हुजनि 2/3 ऐं ॿियो आहे 1/4 तव्हांखे मां चयुमि त इन जो जेको ॿियो तरीक़ो आहे उहो तमामु ड्रिघो आहे। शॉर्टकट मेथड जेको मां तव्हांखे सम्झायो हुयो जेकॾहिं बिलफर्ज़ तव्हांखे न आहे पढ़ियल त ॾिसी वठो छा कबो आहे। जेको हिन जो मथियों अंग हूंदो आहे उहो हेठे सां ज़रब कबो आहे 4 × 8। हाणे इहो 8 जेको आहे इहो हिन जो स्कोर आहे यानी कि छो जो हिन जो मथियों अंग ज़रब थियो हिन जो हेठियों अंग न जेको मथियों अणपूर हूंदो आहे यानी जंहिंजो मथियों अंग ज़रब थिए उन जो स्कोर आहे। सो हिन जो स्कोर यानी कि हिन अणपूर जो स्कोर घणो अची वियो 8। अहिड़े तरीक़े सां वरी हिन जो मथियों अंग हिन सां ज़रब कंदा एक ट्रिक ऐं ट्रिक। सो हिन अणपूर जो स्कोर घणो अची वियो 3। सो तव्हां ॾिसी सघो था पिया त 3 खां 8 वॾो आहे। सो असां चवंदासीं 2/3 छा आहे वॾो आहे। हिन केस में ईअं न आहे सम्झायांव थो छाजे करे थोरो असां रिवाइज़ करे वठूं था पिया त अणपूरनि जी कीअं भेट कबी आहे। मिसाल 5/7 हुजे ऐं ॿियो हुजे 4/6। हाणे इन्हनि में जेकॾहिं भेट करणी हुजे त हिनखे 5 खे 6 सां ज़रब कंदासीं 5 × 6 = 30। त इहो 30 हेॾे न आहे लिखणो छो जो मथियों अंग हे ज़रब थियो आहे न। सो 30 हिन जो स्कोर थींदो यानी कि हिन अणपूर जो कंहिंजो 5/7 जो। हाणे वरी हिनखे ज़रब कंदासीं 7 × 4 = 28। सो हिन अणपूर जो या हिन फ्रैक्शन जो छा थींदो 28 स्कोर थींदो। सो 28 खां 30 वॾो आहे त असां चवंदासीं 5/7 छा आहे ग्रेटर आहे वॾो आहे। हे हुन खां छा आहे नंढो आहे। इहो असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं। हाणे अचूं था पिया माइनस ते। हाणे इन में बि छा हूंदो -2/3 ऐं -1/4। हाणे इन्हनि खे पाण में जेकॾहिं कंपेयर करणो आहे असां छा कंदासीं 4 × 8 ऐं हिते छा थींदो एक ट्रिक ऐं ट्रिक। ठीकु आहे। सो हे -8 थींदो हे -3 थींदो। हाणे इन्हनि ॿिन्हिनि मां तव्हां चवंदव त बाबा हे 8 वॾो आहे त इन करे हे वॾो थियो। हालांकि ईअं न आहे हे नंढो आहे ऐं हे इन खां वॾो आहे। उहो कीअं हाणे अचो त थोरो इन कॉन्सेप्ट खे पाण सम्झूं था पिया। पहिरियों पूरनि नंबरनि मां सिखंदासीं या सम्झंदासीं त पोइ असांखे कॉन्सेप्ट सम्झ में ईंदो। पाण पोइ हिते होल नंबर्स पढ़ी आया आहियूं जंहिंजे विच ते 0 हूंदो आहे राइट साइड ॾों प्लस वारा नंबर हूंदा आहिनि +1 +2 +3 +4 +5। ठीकु आहे। सो ऑन हीअं पिया हलंदा। ऐं लेफ्ट साइड असांजा कहिड़ा नंबर हूंदा आहिनि माइनस वारा नंबर हूंदा आहिनि यानी कि -1। ठीकु आहे -2 -3 -4 -5 सो ऑन पिया हलंदा। इन्हनि खे पाण छा चवंदा आहियूं सॉरी होल नंबर चवां थो इंटीजर्स चवंदा आहियूं। ठीकु आहे। इनखे पाण छा चवंदा आहियूं इंटीजर्स Z सां इन सेट खे पाण ज़ाहिर कंदा आहियूं ऐं इंग्लिश में पाण इनखे छा चवंदा आहियूं इंटीजर्स। होल नंबर जेके हूंदा आहिनि उहे 0 1 2 3 4 5 6 यानी कि सिर्फ़ु 0 इन्हनि में वाधारो हूंदो आहे नेचुरल नंबर खां। इन्हनि खे असां W सां ज़ाहिर कंदा आहियूं हिनखे असां Z सां ज़ाहिर कंदा आहियूं। इंटीजर्स छा हूंदा आहिनि वरी रिपीट कयां थो विच ते 0 राइट साइड ॾों प्लस वारा नंबर लेफ्ट साइड ॾों माइनस वारा नंबर। ठीकु आहे। हाणे अचूं था पिया त 0 जो मतिलबु आहे ईअं सम्झो तव्हांजे बैंक अकाउंट में रुपयो बि न आहे तव्हां निल आहियो न तव्हां ते कर्ज़ु आहे न तव्हांजे बैंक अकाउंट में कुझु आहे। +1 जो मतिलबु आहे 1 लख तव्हांजे बैंक अकाउंट में पियो आहे। घणा लख पिया आहिनि 1 लख। +4 जो मतिलबु आहे तव्हांजे बैंक अकाउंट में 4 लख मौजूदु आहिनि छो जो प्लस आहे न। अच्छा हेॾे जीअं वेंदासीं त ईअं सम्झो इहो तव्हांखे सम्झाइण जे लाइ चवां थो -1 जो मतिलबु आहे त 1 लख रुपयो तव्हांजे मथां कर्ज़ु आहे। हे माइनस आहे न इन माइनस जो मतिलबु छा आहे 1 लख कर्ज़ु। ठीकु आहे। ऐं -4 जो मतिलबु छा आहे 4 लख कर्ज़ु आहे। हाणे मां तव्हांखे जेकॾहिं सवाल कयां त 4 त हे बि आहे हे बि आहे ॿिन्हिनि मां कहिड़ो बहितर आहे तव्हां कहिड़ी कंडीशन ते वेहणु पसंदि कंदो 4 लख रुपया तव्हांजे बैंक अकाउंट में मौजूदु हुजनि या 4 लख रुपया तव्हां ते कर्ज़ु हुजे यानी +4 खणंदव या -4। ऑब्वियसली द आंसर शुड बी +4। त 4 लख प्लस हुजे उहो बहितर। हालांकि आहिनि त ॿई प्लस। माइनस वारो जेको हूंदो आहे उहो छा आहे ख़राबु अदद आहे। हाणे जेकॾहिं वरी इन्हनि ॿिन्हिनि मां तव्हांखां मां पुछां त भाउ -1 बहितर आहे या -4 बहितर आहे यानी कि 2 माण्हू हुजनि हिकिड़े मथां 1 लख रुपयो कर्ज़ु हुजे ऐं ॿिए जे मथां 4 लख कर्ज़ु हुजे तव्हां कहिड़ो थियणु पसंदि कंदो बिलफर्ज़ जेकॾहिं ॿई ऑप्शन हुजनि त तव्हां हे सिलेक्ट कंदो चवंदो भाउ 4 लखनि खां 1 लख कर्ज़ु भलो आहे। सो असांखे हितां सम्झ में ईंदी ॻाल्हि त माइनस में जेतिरो अंग वॾो हूंदो उहो छा आहे उहो ख़राबु आहे उहो कर्ज़ु आहे उहो कर्ज़ु आहे। ठीकु आहे। सो असां 0 खां जेॾो हिन पासे ॾे वेंदा आहियूं अंग त वधंदो वेंदो आहे जीअं हाणे 4 खां 8 अंग वॾो आहे पर जेकॾहिं माइनस जो हूंदो त इहो इन जो जेको वैल्यू आहे उहा नेगेटिव आहे यानी कि इहो ख़राबु आहे। -8 लख इन मतिलबु 8 लख तव्हां ते कर्ज़ु आहे इन खां तव्हां चवंदो 1000 दफ़ो पोइ बि 4 लख कर्ज़ु हुजे उहो बहितर आहे। सो -8 खां जेको +4 आहे या -4 आहे इहा बहितर कंडीशन आहे। ऐं जेकॾहिं वॾो अंग ॾिसूं त तादाद में या साइज़ में त हे वॾो आहे चवंदासीं भाई 8 पर इहो 8 छा आहे कर्ज़ु आहे असांजे मथां इन करे चवंदासीं हिन खां असांजो हे बहितर आहे। सो असां चवंदासीं हे वॾो अंग आहे हे नंढो अंग आहे या ईअं सम्झो हे बहितर कंडीशन आहे। सो तव्हां हेॾे जेतिरो वेंदो हाणे -4 खां जेकॾहिं मां तव्हांखे पुछां 0 वॾो आहे या -4 वॾो आहे तव्हां चवंदो 0 वॾो आहे। 0 वॾो आहे ईअं जो अंग त तव्हांखे नंढो लॻंदो हूंदो पर हिन जे मथां को कर्ज़ु न आहे हे आज़ादु आहे। हिन जे मथां 4 लख रुपया कर्ज़ु आहे तव्हां कहिड़ी कंडीशन में वेहणु पसंदि कंदो तव्हां चवंदो 0 बहितर आहे कोई बैंक बैलेंस चलो न हुजे कर्ज़ खां त बहितर आहे न।
सो ज़ीरो खां तव्हां जेॾो हेॾे वेंदो अंगु त वधंदो वेंदो पर उनजी वैल्यू घटिबी वेंदी आहे यानी कि ज़ीरो खां -1 ख़राबु आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़राबु कंडीशन आहे वरी -2 अञा ख़राबु कंडीशन आहे सो हिन जी वैल्यू छा आहे घटिबी वेंदी आहे यानी तव्हां खां मां पुछां त -2 बहितर आहे त या जेको आहे सो +1 बहितर आहे तव्हां चवंदो +1 बहितर आहे हालांकि अंगु त नंढो आहे न हिकु नंढो आहे ॿ वॾा आहिनि पर हे ॿ आहिनि त वॾा पर हे छा जा आहिनि कर्ज़ जा आहिनि माइनस जा आहिनि सो इन करे जेतिरो लेफ्ट साइड ॾे ईंदो ओतिरो तव्हांजो जेका अंग जी वैल्यू हूंदी उहा छा थींदी वेंदी घटिबी वेंदी अंगु वधंदो वेंदो 7 खां 8 थी वेंदो पर इहो कर्ज़ आहे पर ईअं सम्झो त असल में उहो छा आहे नंढो आहे सो माइनस में केस उबतो थी वेंदो आहे लेकिन तव्हां खां को पुछे -5 वॾो या -3 वॾो त तव्हां पाण खां सवाल कंदा कयो त कहिड़ी कंडीशन बहितर आहे माना तव्हां कहिड़ी कंडीशन में हूंदो तव्हां चवंदो 3 लख कर्ज़ हुजे उहो बहितर आहे 5 लख खां सो असां चवंदासीं हे वॾो आहे ठीकु आहे -4 वरी इन खां अञा छा आहे नंढो आहे जीअं हेॾे वेंदा ओतिरो जेको आहे अंगु छा थींदो वेंदो वधंदो वेंदो 4 5 6 पर उनजी वैल्यू छा थींदी वेंदी घटिबी वेंदी ठीकु आहे सो हाणे जेकॾहिं तव्हां खां मां पुछां अणपूरनि में अचूं त हाणे -2/3 ॿियो हुयो -1/4 ॿई माइनस जा आहिनि सो असां जॾहिं मल्टीप्लाए कंदासीं 4 × 8 त ही माइनस जा 8 ईंदो ऐं हिते ज़रब कंदासीं त ही माइनस जा 3 ईंदो हाणे तव्हां खां मां सवाल कयां त ॿिन्हिनि में कहिड़ी कंडीशन खणंदो कहिड़ी कंडीशन बहितर आहे त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जे बजाए हे कंडीशन खणंदो त इहा कंडीशन बहितर आहे त हिन जो मतिलबु आहे हे वॾो अंगु आहे ऐं हे असांजो छा आहे नंढो अंगु आहे या ईअं खणी चऊं माइनस में जेतिरो अंगु वॾो हूंदो ओतिरी हुनजी वैल्यू नंढी हूंदी हाणे हिन खां हे कंडीशन बहितर आहे न तव्हां चवंदो 3 लख कर्ज़ हुजे सो ईअं माइनस में जीअं तव्हां हेॾे ईंदो -4 अञा ख़राबु -5 अञा ख़राबु -8 त सफ़ा ख़राबु आहे सो हे बहितर आहे सो हाणे हिन जो आंसर माइनस में हुयो इन करे असां चवंदासीं हे वॾो आहे ग्रेटर आहे ऐं हे छा आहे असांजो हे स्मॉलर आहे सो हाणे जॾहिं बि माइनस वारो अणपूर अचे तव्हांखे ग़लती न आहे करणी हे कंहिं स्टूडेंट पुछियो हुयो त पोइ मां उन्हनि खे इहो सम्झायमि जेकॾहिं 2/3 हुजे हा न 2/3 ऐं 1/4 में त हे थी वञे 4 × 8 हिन जो अंगु 8 या हिन जो स्कोर 8 हिन जो 1 ट्रिक ऐं ट्रिक हिन जो स्कोर 3 आहे छो जो ॿई प्लस जा आहिनि हाणे असां हे सिलेक्ट कंदासीं हे छा चवंदासीं वॾो आहे या ग्रेटर आहे पर जेकॾहिं माइनस में हूंदो त हाणे हिते -8 जवाबु ईंदो हिन -जो 3 हाणे असां चवंदासीं हे ग्रेटर न आहे हे ख़राबु आहे हे कंडीशन हाणे असां लाइ बहितर आहे हाणे असां छा चवंदासीं दिस वन इज़ ग्रेटर सो आई होप तव्हां सम्झ में अची वियो हूंदो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल मिंट में करे वठूं था -5/8 ऐं -3/6 हाणे हिननि में जेकॾहिं खणणो हुजे मिंट में असां मल्टीप्लाए कंदासीं 5 × 30 पर तव्हांखे ख़बर आहे माइनस जा 3 आहे हिननि ॿिन्हिनि खे पाण मल्टीप्लाए कयोसीं ठीकु आहे ऐं हिते 8 × 24 माइनस जा 24 हाणे तव्हां खां अगेन मां सवाल कयां त कहिड़ी कंडीशन खणंदो 24 जेको आहे कर्ज़ हुजे 24 लख या 30 लख त ऑब्वियसली तव्हां चवंदो हे ख़राबु कंडीशन आहे हे बहितर कंडीशन आहे सो हे अंगु त जेको आहे नंढो आहे साइज़ में पर माइनस में आहे न इन करे असां चवंदासीं हे वॾो आहे ऐं हे असांजो छा आहे नंढो आहे सो जेकॾहिं अणपूरनि में असां ॾिसंदासीं त अणपूरनि में असां चवंदासीं दिस वन इज़ ग्रेटर ठीकु आहे सो माइनस में केस छा थी वेंदो आहे उबतो थी वेंदो आहे जंहिंजो दर्जो या जंहिंजो अंगु जेॾो वॾो बि ईंदो स्कोर ओतिरो उहो नंढो हूंदो जंहिंजो स्कोर नंढो हूंदो उहो बहितर आहे सो हे जेको आहे सो ग्रेटर आहे या -3/6 इज़ बेटर देन -5/8 आई होप तव्हांखे कॉन्सेप्ट सम्झ में अची हूंदो त माइनस में गेम कीअं चेंज थी वेंदी आहे 0 हेॾो प्लस वारा अंग 2 3 4 5 ऐं हिन पासे ॾे माइनस वारा अंग -2 -3 -4 सो हेॾे जेतिरी ईंदो त वैल्यू छा थींदी वेंदी घटि थींदी वेंदी या ओतिरो अंगु छा थींदो वेंदो नंढो 0 खां हेॾे जेतिरो वेंदो त वैल्यू छा थींदी वेंदी वधी वेंदी या अंगु छा थींदो वेंदो वॾो ॿिनि मां -2 मां कहिड़ो वॾो आहे तव्हां चवंदो हे वॾो आहे छो करे हे प्लस में आहे ठीकु आहे आई होप तव्हां कॉन्सेप्ट सम्झ में अची वेंदो थैंक यू सो मच